सवन जे तादाद में असां जूं अमड़ियूं भेनरियूं ऐं नियाणियूं हिन इज्तिमा में शरीक थियूं आहिनि। मां दुआ थो कयां त अल्लाह तबारक व तआला असांजे अमड़ियुनि भेनरुनि ऐं नियाणियुनि जे इन जज़्बे खे मंज़ूर मक़बूल फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजनि उन्हनि बाननि ते बि पंहिंजी रहमत नाज़िल फरमाए जिन अल्लाह जे बंदनि हिन इज्तिमा खे कामयाब बनाइण जे लाइ मेहनत कई। तकरीरूं असांजे बुज़ुर्गनि ऐं आलिमनि कयूं हुयूं। मां मुख़्तसरन ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ कंदुमि नसीहत जूं ऐं ही इब्तिदाई प्रोग्राम आहे। अॼु जे हिन प्रोग्राम खां पोइ इंशा अल्लाह असां इन सिलसिले खे जारी ऐं सारी रखंदासीं। इंशा अल्लाह औरतुनि जे तरबियत जे लाइ असां सवली सिंधी में लिटरेचर बि शाये कंदासीं ऐं असां अमड़ियुनि भेनरुनि ऐं नियाणियुनि जे दीनी सिख्या जे लाइ इहो बि एहतिमाम कंदासीं त असां जूं अमड़ियूं भेनरियूं ऐं नियाणियूं सवालात लिखी मोकिलियुनि ऐं असां उन्हनि ॾांहुं जवाबात मोकिलियूं पंहिंजनि मर्दनि जे ज़रिए पंहिंजनि बच्चनि जे ज़रिए मसइला थियनि था दीनी हवाले सां उन हवाले सां भी इंशा अल्लाह असां भरपूर मेहनत कंदासीं। शल अल्लाह तबारक व तआला असां तव्हां सभिनी खे पंहिंजे नेक मक़सदनि में कामयाब करे। सूरतुल मुम्तहिना मां कुरान मुक़द्दस जी हिकिड़ी आयत पढ़ी थम। उन आयत जो ख़ुलासो ही आहे। अल्लाह सी फरमायो ए मुंहिंजा नबी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और तूं दिल में चवंदियूं तव्हां मर्द त ॾाढियां चओ न सभु गॾिजी चओ सल्लल्लाहु। ऐं असां जूं अमड़ियूं भेनरियूं बि यादि रखनि। अब ॻाल्हायो न छोकिरा छा आहे तव्हांखे? अमड़ियूं भेनरियूं बि यादि रखनि ऐं असांजा मर्द बि यादि रखनि। अल्लाह साईं जो नालो ज़ुबान ते अचे त चइजे जल्ल जलालुहु या जल्ल शानुहु। कंहिं नबी जो नालो अचे त अलैहि सलातु वसलाम हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नालो अचे त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कंहिं सहाबी जो नालो अचे त रज़ियल्लाहु तआला अन्हु। कहीं सहाबियानी औरत जो नालो अचे त रज़ियल्लाहु तआला अन्हा। ऐं कहीं अल्लाह जे बुज़ुर्ग या वली जो नालो अचे त रहमतुल्लाह अलैह। अल्लाह सी फरमायो कलाम मुक़द्दस में ए मुंहिंजा नबी चओ सल्लल्लाहु। सभई गॾिजी ॻाल्हायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं तो वटि मोमिनियाणियूं अचनि ईमान वारियूं औरतूं असां वटि मोमिन जो मफ़हूम भी अजीब आहे मोमिनियाणियुनि जो मफ़हूम भी अजीब आहे। यार तव्हां सभु लही वञो था हलो वरी वञो सभु लहो हलो शाबाश। असां वटि जेको निमाज़ पढ़े उनखे मोमिन नथा कोठनि। जेको रोज़ो रखे इहो बि मोमिन नाहे। जेको ॾाढ़ी रखे इहो बि मोमिन नाहे। जेको पटको पाए इहो बि मोमिन नाहे। जेको आलिम या बुज़ुर्ग या सालिह हुजे इहो बि मोमिन नाहे। जंहिंजो गुज़ारो डंडे कूंडे ते हुजे चरस जे सूटे ते हुजे भंग ऐं चरस ते हुजे बस रुगो 12 महीने पिटको कुटको करे मथे में धूड़ विझे बदेगियूं न्याज़ जूं लाहे उहो मोमिन आहे। ऐं मोमिनियाणियुनि जो तसव्वुर बि ईअं ठाहियो अथऊं काला जी बानी सालिहाणी बुजुर्गाणी आलिमाणी निमाज़ियाणी रोज़न जी पाबंद खैर खैरात करण वारी कुरान जे तिलावत करण वारी पर्देदार अम्मा उनखे मोमिनियाणी नथा कोठनि। 15वीं सदी वारा मोमिनियाणी उनखे था कोठनि जेका कलंदर जे धमाल ते नचे जेका पाट कुटी जी खणी पीर शेर ते वञी बासे जेका महरम जे महीने में काला लटा पाए मर्दन सां गॾु जुलूसन में तवाफ करे
چنگی طرح سمجھو، مومن جو تصور مومن یعنی جو تصور قرآن سنت میں جے کو اساں کے ملے تھو وہی آ تو مومن ہوا جن جی زندگی قرآن سنت کے مطابق گزرے، اے مومن یعنی عورت بھی ہوا ہے جن جی زندگی قرآن سنت کے احکامات کے مطابق گزرے۔ اللہ سے فرمایا یا ایھا النبی اذا جاءک المؤمنات یبایعنک علی الا یشرکن باللہ شیئا ولا یسرقن ولا یزنین ولا يقتلن أولادهن ولا يأتين ببهتان يفترينه بين أيديهن وأرجلهن ولا يعصينك في معروف فبايعهن واستغفر لهن الله إن الله غفور رحيم۔ امریوں دل میں چاہندی ہوں تہاں تے ڈاڑیاں چاہنا سب دل سے چاہو۔ اللہ سی فرماؤ مجھا پیارا حبیب جڑے مومنیانی اتو وٹا چن تجھے بیعت کرنے جے لائے 15 صدی والی بیعت نہ ہے یا مائی مرشد جے موہ پہ کیا بڑی بیماری ہے۔ سید کائنات صلی اللہ علیہ وسلم کھا بدو مرشد کائنات میں کوئی کون ہے، ماں سجی کائنات جے مرشدن کے آمینہ جے لال جے قدمن تاں گھوڑے چھڑیا۔ خدا جی پیدا کیل سجی خلقت میں حضور پاک صلی اللہ علیہ وسلم جہڑو کوئی کوئی ہے، چونا پیغمبر سائیں جہڑو گرجی گال آئے ہو۔ خدا جی خلقل سجی کائنات میں سید کائنات صلی اللہ علیہ وسلم جہڑو کوئی کوئی ہے۔ وہ جو آقا بھی دھارن اور تن جو محنت ہو پائے پردے جو اہتمام تھو کیوں ونے اج چمتا تو مرشد کو پردو ہی کو نہیں، قرآن سنت جے تعلیمات سا بغاوتا بدھو۔ اللہ سے فرمایا یا ایھا النبی اذا جاءک المؤمنات مجھا حبیب جڑے مومنیانی تو وٹا چن یبایعنک تجیاں تو سا بیعت کن اللہ اللہ یشرکن باللہ شیئا، مجھا حبیب ان کے تو پانجے بیعت میں قبول کنے، ان کے پانجی مریدیانی بنائی نے، ان کے پانجے امتیانی جی حیثیت سا قبول کنے۔ جے کا عورت پہریوں وعدو تو سائیو کرے تو اللہ سا بے کے شریک نہ کندی۔ مومنیانی عورت جلائی پہریوں شرط تو رب سا بے کے شریک نہ کندی، ہر حال میں اللہ کے سڑیں دی، خوشیوں میں بھی رب کے سڑیں دی، غمیوں میں بھی رب کے سڑیں دی، سفر میں بھی اللہ کے سڑیں دی، حضر میں بھی اللہ کے سڑیں دی۔ اللہ جے قرآن آوازو دنو آلا اللہ یشرکن باللہ شیئا۔ او اما پیر جیسا منہ سجدو نہ ہے کرنو، جھنڈے جیسا منہ سجدو نہ ہے کرنو، کنڈے جیسا منہ سجدو نہ ہے کرنو، قبر جے آڈو سجدو نہ ہے کرنو، کہیں درگاہ تے سجدو نہ ہے کرنو، کہیں گھوڑے جے آڈو سجدو نہ ہے کرنو۔ او مجھے اما رب جو قرآن تو آوازو دے اللہ اللہ یشرکن باللہ شیئا۔ او اما تو کہ پانجی پیشانی ہکڑے اللہ جی چوکٹ تے جھکائنی آ۔ پہریوں شرط مومنیانی عورت جی پہری نشانی جکا شرک کرے وہ مومنیانی نہ ہے، جکا متھے تے پاٹیوں کھڑی کرے پیرن جو باسوں باسے یہاں مومنیانی نہ ہے، جکا قبرن جے آڈو سجدہ کرے یہاں مومنیانی نہ ہے، جکا دکھ سکھ میں کدے رب کے سدے کدے کہ پیر فقیر کے سدے خدا جے ذات جو قسم یہاں مومنیانی نہ ہے۔ اللہ سے فرمایا یا ایھا النبی اذا جاءک المؤمنات یبایعنک علی الا یشرکن باللہ شیئا ولا یسرقن۔ مومنیانی عورت جی پہری نشانی تو شرک نہ کرے، اے بی نشانی تو چوری نہ کرے،
माइन में मिड़े थोड़ी घट वधाई थींदी हूंदी आहे मिड़े का आयल शइ वरी खीसे में विझी छॾी न मुड़स खे ख़बर ई कोन तूं घर नीलाम करे छॾेसि मुड़स जी शइ पंहिंजी शइ आहे ईअं बि कोन्हे इहो तोखे ग़लति ॿुधायो वियो आहे जाइज़ हुदूद शरईअ जे अंदरि तुंहिंजो हक़ आहे ऐं तोखे मिलणु खपे ऐं को मुड़ुस जेकॾहिं पंहिंजे औरत जो हक़ फबाए थो त उहो मुड़ुस बि ॿुधे त औरत ते ज़ुल्म करण जे करे क़यामत जे ॾिहाड़े टंगियो बीठो हूंदो सिधी ॻाल्हि आहे पर अम्मा तोखे चोरी जी इजाज़त न आहे न पंहिंजनि जी चोरी न परावनि जी चोरी मोमिनियाणी औरत जी पहिरीं निशानी मोमिनियाणी शिरक न कंदी मोमिनियाणी औरत जी ॿी निशानी त चोरी न कंदी अल्लाह जी फरमायो वाला यज़नीन मोमिनियाणी औरत जी टी निशानी त ज़िनाकारी जे वेझो न ईंदी बदकारी जे करीब न ईंदी ओ अम्मा सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तुहमत जे जाइन जे करीब वञण खां बि मना कयो जिन शयुनि जे करे बदकारी जो माहौल पैदा थिए तोखे उन माहौल जे करीब भी नाहे वञणो टीवी जे करे डिश जे करे ग़लत रिसालनि जे करे ग़लत तस्वीरुनि जे करे ग़लत फैशन जे करे चङा भला मुल्ला मौलवी पीर फकीर नेक निमाज़ी दाढ़िन वारा पटकन वारा औरतुनि खे पर्दो कोन्हे सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ही अभी क़यामत जी निशानी कासियातिन आरियातिन मुमीलातिन माइलातिन मुझे साईं फरमायो ही अभी क़यामत जी निशानी थव जडे मायूं एड़ियूं तव्हां खे मिलन जेके माथे कलमो भी पढ़न पर कपड़ा अहिड़ा पाइन जन कपड़ा अथनी कोन सख्त सोढ़ा कपड़ा सख्त सन्हा कपड़ा छोटा टेडी कट कपड़ा खबरदार सय्यद कायनात के उम्मतियान ते शर्म हया जी चादर जरूरी आ मोमिनियाणी वो आहे जेका ज़िनाकारी जे करीब न वञे ऐं उन माहौल खां भी परे भजे अल्लाह सी फरमायो या अय्युहन नबी इज़ा जाकल मुमिनात युबायिनका ला अल्लाह युशरिकना बिल्लाहि शैआ वला यसरिकना वला यज़नीन वला यक़तुलना औलादहुन्ना मोमिनियाणी औरत जी चौथी निशानी त ॿार न मारे ॿुधो था मर्दनि जा वात बि पटिजी आहिनि अॼु 90% औरतुनि जे अस्पतालुनि में एबॉर्शन जा केसिस था थियनि ॿुधो ख़ुदा जे ग़ज़ब खां डिॼो ॿार वधी विया केरु पालींदो तोखे कंहिं पालियो हो तूं पाण पले हैं ॻाल्हाइण छो अला तूं पाण पले हैं तूं पंहिंजे लाइ ॿारनि खे ज़ाय करण या औलाद खे क़त्ल करण जे मुतरादिफ़ अल्लाह जी फरमायो या अय्युहन नबी इज़ा जाअकल मुमिनातु युबायिनका अल्लाह युशरिकना बिल्लाहि शैआ वला यसरिकना वला यज़नीना वला यक़तुलना औलादहुन्ना वला यातीना बिबुहतानिन यफ्तरीनहु बैन अयदीहिन्ना व अर्जुलिहिन्ना मोमिनियाणी औरत जी पंजी निशानी बुहतान न मढ़े गिला गीबत पचार सॼो ॾींहुं घर घर में गिला थी हले ऐं असांजो अमड़ियूं भेनरियूं ईअं थियूं मज़े सां गिला कनि ॼण रोस्ट मुर्गियूं थियूं खाइनि इन सिलसिले खे छॾियो पंहिंजे घरनि खे बदकारियुनि खां पाक कयो पहिरीं निशानी मोमिनियाणी औरत जी त अल्लाह सां शिरक न करे ॿी निशानी चोरी न करे टी निशानी ज़िना न करे चौथी निशानी ॿार न मारे पंजी निशानी बुहतान न बढ़े ऐं छही निशानी वला यासीनका फी मअरूफिन ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर का मोमिनियाणी औरत तुंहिंजी मुरीदियाणी बणजण थी चाहे त चङो शर्त इहो बि करे त तुंहिंजो हर चङो कमु मञींदी
چنگے کم میں تجھی تابعداری کر تو چاہندے نماز پڑھ تو نماز پڑھ دی تو چاہندے تو روزو رکھ دی تو چاہندے پردو کر پردو کندی تو چاہندے تو دھارن مانن سا اختلاط نہ کر تو دھارن مانن سا میل جول نہ کندی تو چاہندے بازار میں نہ گھوم بازار میں نہ گھوم دی مجھا حبیب اگر یہ 6 شرط کا عورت پورا کرے اے تو سا وچن کرے وعدو کرے فبایہن وہ تو کھے اجازت آتے ان جی بیعت کھے قبول کر جنہیں 6 شرط کا عورت قبول کرے تو وہ بیعت جی اجازت آ پر وہ بیعت یہ نہ تھی تا چے مریدیانی مرشد جے ہتھن میں ہتھ دے چ ہانے ما تجھی مریدیانی سائیں ہانے مجھے پٹھی ٹھپے چھ نہ پردے جے پویا مرشد نصیحت کرے عالم نصیحت کرے اللہ وارو بندو نصیحت کرے اے وہ اما قبول کرے وہ چویس اما تجھی بیعت کے قبول کے بس بیعت تھی بھائی مجھے سائیں فرمایا اگر کا مجھے بانی 6 شرط قبول کریں تو سا وچن کرے فبایہن واستغفر لہن اللہ ان اللہ غفور رحیم او مجھا محبوب مدنی اگر کا مجھے بانی 6 شرط قبول کرے اے تو سا وچن نہیں وعدو کرے تو یہ شرط پاڑی دی انہن تے عمل کندی مجھا حبیب وہ مجھے انہ بانی جی بیعت بھی قبول کر ان جے گناہن جے بخشش جلائے ما اللہ جے دروازے تے دعا بھی گھر مجھا حبیب اگر کا بانی انہن 4 شرطن کے قبول کرنا جو وعدو کرے اے وچن کریں اقرار کرے اے عہد کرے تو انہیں جی بیعت کے بھی قبول کر انہیں جی بخش جلائے دعا بھی گر مجھا محبوب مدنی ماں کے پہنجے عزت جو قسم ماں کے پہنجے عظمت جو قسم ماں کے پہنجے جلالت جو قسم ماں کے پہنجے کبریائی جو قسم تو ہتھڑا کھڑندو میندے انیا دعا پوری نہ کندے الا اللہ غفور رحیم ما اللہ تو محمد کریم جے ہتھن جے برکت سا ان بانی جے زندگی جے جرمن کے بخشے چھڑیندو عنوان تمام طویل ہے وقت کون ہے 5 منٹن میں گال پوری کرنی ہے کچھ نصیحتوں یا تو قرآن جی ہکڑی آیت پڑھی ہم جو خلاصو بیان چوں کچھ احادیث مبارکہ ماں نصیحتوں سید کائنات صلی اللہ علیہ وسلم جو اور تم جے حوالے سا مجھے سائیں فرما المرأة اذا صلت خمسها وصامت شهرها واحسنت فرجها واطاعت بعلها تدخل من اي ابواب الجنة شاءت چاو سبحان اللہ مجھے سائیں فرما المرأة اذا صلت خمسها وصامت شهرها واحسنت فرجها واطاعت بعلها تدخل من اي ابواب الجنت شاءت نبی جن جے سردار نبی رسولن جے پگدار نبی کائنات جے مہدار نبی اللہ جے دلبر نبی جن جے افسر شافی محشر ساقی جے کوثر بلند بالا قدر رحمت جے سمندر چو صلی اللہ علیہ وسلم دل سان گالایو نا مجھے سائیں فرماؤ جرے کا عورت 5 وقت نماز پابندی سان پڑھے حدیث جی مانا سو گیا بابا مجھے سائیں فرماؤ جرے کا مجھے امت یعنی 5 وقت نماز پابندی سان پڑھے رمضان جے مہینے جا روزہ رکھے بدکاری جے قریب نہ ونے پانجے مرسجی تابعداری کرے سید کائنات فرماؤ تدخل بن ای ابواب الجنت شات مجھے سائیں فرماؤ ماں محمد کریم پانجی نہ امت یعنی کے خوشخبری تھو دیا دروازن ماں جہڑے دروازے ماں ونے سی جنت میں داخل تھی ونے سید کائنات صلی اللہ علیہ وسلم جن فرماؤ الارملۃ الصالحۃ سمیت فی السماوات شہیدۃ جے کا عورت رنڑ تھی پئی قدرتا بیچاری جو مرس مری پیو یا پاک دامن مائی اللہ جی بانی سید کائنات جی امت یعنی برائن کھاں پرے ہن جو شغف نمازن سان روزن سان تلاوت سان اللہ جے ذکر سان ڈاڑھی نیک بخت عورتا مجھے سائیں فرما الارملۃ الصالحۃ سمیت فی السماوات شہیدۃ اگر کا نیک بخت عورت رنڑ بن جی وئی بیوہ بن جی پئی حضور فرماؤ اللہ سے فرشتن کے حکم تو کرے ان کے دفتر میں شہید یعنی عورت لکھی چھڑیو ان کے شہید مرد جڑو ثواب ہے
جن شہادت جو مرتبہ مانی سید کائنات صلی اللہ علیہ وسلم جن فرماؤ حضور اکرم صلی اللہ علیہ وسلم جن فرماؤ ایما امرات غضبت زوجها فعليها لعنت اللہ جے عورت یعنی وانی بنا سبب جے تھے مرس کے ناراض کیو جن خدا جی لعنتی خرید کرے باقی جے کدے اسلام جے خلاف کو حکم کرے مرس تو تابعداری نہ کرنی قرآن سنت جے احکامات جے خلاف حکم کرے تو تابعداری نہیں کرنی سید کائنات صلی اللہ علیہ وسلم جن جے تمام احکامات میں حکمت مرس جویزا لکھے مجھا مہمان اچن تمانی بھی توں کھا رہے ہیں ہتھ بھی دین بستروں بھی توں بچھائے دین چاہے بائیں بھی پیارین ویلکم بھی کریں آدر بھاؤ بھی کریں خوش آمدید بھی چاہیں ٹی وی بھی کھولے دین ڈش بھی چالو کرے دین وہ مرسا جی تابعداری نہیں کرنی سیدھی گال تو کیا لا طاعت لمخلوق فی معصیت الخالق ہر کم میں تابعداری کبھی پر جہ عمل جے کرے رب ناراض تھے انہیں میں تابعداری نہ کبھی سید کائنات صلی اللہ علیہ وسلم جن فرمایا ایما امرات ماتت زوجها عنها راض دخلت الجنہ حضور سے فرمایا جے کا مائی جے کا عورت جے کا اللہ جی بانی جے کا مجھے امت یعنی ان حال میں مری وئی جو جو مرسون تے راضیا سید کائنات فرمایا پکا جانے تیہا جنت ویندی حضور اکرم صلی اللہ علیہ وسلم جن فرمایا لیس منا من خبب امراتا علی زوجها جے کو مرد یا جے کا مائی ظالم مرس کے بگیڑنے کی کوشش کرے انہوں میں اختلافاً پیدا کرنے کی کوشش کرے مائیا تبھی مردہ تبھی حضور فرمایو جکنے کو مرد یہ تھو کرے تو وہ مجھے امت ماں نکتا لا اے جکنے کا عورت یہ تھی کرے تو وہ عورت بھی ماں محمد جو امت ماں نکتا لا سید کائنات صلی اللہ علیہ وسلم جن فرماؤ انما المرات اذا استطرت بمرت بالمجلس فهي كذا وكذا وہ جو امریوں چنگی طرح بدن حضور فرماؤ کمائی مات کلموں بھی پڑھے وری اتر انبیر ہنی باہر بھی نکرے جو مانو انہیں دے متوجہ چن فرماؤ یا ماں محمد کریم جی امت یعنی نہ ہیں مثل الرافلة في الزينة في غير أهلها كمثل ظلمة يوم القيامة لا نور لها مجھے سائیں فرماؤ جے کا عورت ہار سینگار کرے دھارن مانوں جے آدو اچے قیامت میں اندھی تھی اٹھندی مجھو امریوں تو بھکن مجھو بھینڈریوں نیاریوں تو بھکن خدا جے دروازے تے جناب نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم جو نصیحتوں بدھو اے پیغمبر کریم صلی اللہ علیہ وسلم جو نصیحتوں تے عمل کیو یہ بھی چون دو چاہاں تو معاشرے کے برائن کھاں پاک کرن جو لائے جے کہ امڑیوں نیانن کے وہارن تھیوں اے جے کہ ابا پنجو نیانیوں نتھا پرنائن یہ بھئی اللہ وقت مجرم ہیں وقت تے اولاد پرنایو نیانی بالغ تھے تو نیانی پرنایو پٹر بالغ تھے تو پٹر پرنایو وہ تو نکاح سنتا پر فتنے والے زمانے میں نکاح فرضا بدھو وقت تے بچے کے پرنایو نیانی کے پرنایو گھر میں برا پروگرام نہ لایو ٹی وی نہ لے ڈش نہ لے غلیظ لٹریچر گھر میں ناچے دھارو مرد تجھے گھر میں ناچے اللہ جے ذات جو قسم 99 سینکڑوں زناکاری جو واردات تو ختم تھی نہیں اما فاطمہ الزہرا رضی اللہ تعالی عنہ کے جڑے سید کائنات صلی اللہ علیہ وسلم جن پرنایو تو اما فاطمہ اٹو پی گوڑے جنہیں گھروں بدھائیوں تو فاطمہ ہانے حد بلوغت تے پہنچیا سید کائنات صلی اللہ علیہ وسلم جن رشتے جو انتظام کیوں فرمایا فاطمہ ہتھ دھوئی ہے دے بابا ماں مانی تو پوری کیا فرمایا تو نہ تو جھٹ دیر کندیاں ماں تھوڑی دیر کندم تو امت صدیوں دیر کندی
तुंहिंजी मुंहिंजी न्याणी छाहे काइनात जूं न्याणियूं गॾजनि सैयद काइनात जे न्याणी फातिमा ज़हरा जे क़दमनि जे मटि नाहे। अम्मा फातिमा सैयद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सभ खां नंढी न्याणी ऐं सभ खां प्यारी न्याणी। जनाब नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हजरत अबू उमामा सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल कियो, वस्तफादल मोमिनु बाद तक़वल्लाहि अज़्ज़ व जल्ल खैरन लहू मिन ज़ौजतिन सालिहतिन। अबी उमामा रज़ियल्लाहु तआला अन्हु अनिल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नहु कान यक़ूल मस्तफादल मोमिनु बाद तक़वल्लाहि अज़्ज़ व जल्ल खैरन लहू मिन ज़ौजतिन सालिहतिन इन अमरहा अताअतहु व इन नज़रा इलैहा सर्रतहु व इन अक़सम अलैहा अबर्रतहु व इन गाबा अन्हा नसहतहु फी नफ्सिहा व मालिहा। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ईमान और तक़वा खां पोइ मोमिन मर्द जे लाइ सभ खां वॾो तोहफ़ो नेक बख़्त औरत आहे। सालिहा औरत नेक बख़्त घरवारी सैयद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अल्लाह इनखे अहिड़ी रफ़ीक़ हयात अता कई इन अमरहा अताअतहु को हुकुम तो करे त मञे थी व इन नज़र इलैहा सर्रतहु थको टुटो तो घर अचे। हिन जी घरवारी अहिड़े अंदाज़ सां पेश थी अचे जो हिन जा थक लही था वञनि। ईअं त ॿुध सुजायूं वेठियूं हुजनि मायूं बि, ईअं बि न, इहो बि मुड़ुस जे हक़नि मां हक़ आहे। ऐं मर्द बि अचे न वरी कावड़े जन ॾह खून कयूं थो अचे, ईअं बि न, तूं बि घर वञ त खिलंदो वञ। सैयद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं बि पंहिंजे घर में ईंदा हुआ, ख़ुदा जे ज़ात जो कसम हदीस जे वाक़नि ते इहे लफ़्ज़ लिखिया पिया आहिनि, हुज़ूर संजन जॾहिं बि पंहिंजे घर ईंदा हुआ कान ज़ाहिकन व मुतबस्समा, हुज़ूर संजन मुरकंदा ऐं मुश्कंदा ईंदा हुआ। मुंहिंजे साईं फरमायो, इहा औरत ॾाढी नेक बख़्त औरत आहे, अल्लाह जे रहमतुनि जी हक़दार औरत आहे। इन अमरहा अताअतहु मुर्स हुकुम करे त उनजी ताबेदारी करे, व इन नज़र इलैहा सर्रतहु पंहिंजे घरवारी खे तके उनखे ख़ुशि करे, व इन अक़सम अलैहा अबर्रतहु कसम ते का ॻाल्हि करे ज़ाल खे चए बि न, बसि ओचितो चए मां अॼु कसम तो खणा त तोखे अॼु सॼे घर जी ठीक ठाक नमूने सफ़ाई करणी आहे, मुंहिंजूं माइटाणियूं थियूं अचनि, मुंहिंजूं भेनरियूं थियूं अचनि, मुंहिंजूं अमड़ियूं थियूं अचनि, बसि कसम खाधई, हुन चयो तूं कसम खाधो मां पूरो थी कयां। वो कसम खाए त पूरो करे, पर बुराई जे कम ते न, बेहयाई जे कम ते न, क़ुरान ऐं सुन्नत जे मुखालिफ अहकामात ते न। सैयद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन गाबा अन्हा नसहतु फी नफ्सी व मालिही, ऐं जेकॾहिं मुड़ुस उन जो घरो निकिरी वञे त पंहिंजे इज़त ऐं गैरत जी बि हिफ़ाज़त करे ऐं मुड़ुस जे अहल अयाल जी बि हिफ़ाज़त करे। सैयद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नसीहतुनि खे पंहिंजे साम्हूं रखो, ऐं जेके ग़लत रस्मूं आहिनि, ग़लत रस्मूं बि ख़त्म थियण घुर्जनि। मोमिनियाणियूं औरतूं ऐं मोमिन मर्द ग़लत रस्मुनि खे मिटाइण जे लाइ जद्दोजहद कनि। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, वलीमो सुन्नत आहे, पर सादो थियणु खपे। ईअं पंहिंजी सॼी मूड़ी नीलाम करे पोइ वलीमो कर। हुज़ूर संजन फरमायो जेके ॾेखारे ख़ातिर रियाव ख़ातिर वलीमे जी दावत था कनि, पैगंबर फरमायो अहिड़े शख़्स जो वलीमो न खाओ। ताक़त खां मथे टपनि हणण जी ज़रूरत ई कान्हे, जेको कुझु आहे बिस्मिल्लाह। ऐं इहो वलीमो बि अल्लाह खे पसंदि न आहे जंहिंमें रुगो वॾा माण्हू अचनि, ग़रीबनि खे लिफ्ट ई न कराईंदो, ॼण सुञाणे ई कोन थो न, इहो वलीमो बि अल्लाह साईं खे पसंदि कोन्हे। ऐं उनखां सवा महर जे मामले में बि, ॾाज जे मामले में बि वॾियूं ज़्यादतियूं थियनि थियूं। महर जे करे शादी नथी थिए, ॾाज जे करे शादी नथी थिए, ॾाजो तयारु थिए। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी नियाणी जॾहिं परणाई, हिकिड़ी चादर, हिकिड़ो विहाणो, हिकिड़ी मशकी पाणी जी, चमड़े जो मशकीज़ो, हीअ अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो ॾाज हो। ये तकल्लुफ़ात सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तो कौन सिखाया है?
ऐं ॿिया जेके शादी जे मुआमलात में टिण थियनि था, मङणो, शादी जो ऐलान, शादी जो इज़हार, उनखे तव्हां मङणे जो लफ़्ज़ ॾियो ठीकु आहे, पर मङणे जे नाले ते वरी जेके नाच गाना, मेहंदियूं, मोड़, खराफात जो एहतिमाम कयो थो वञे, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो सज्जिद काइनात जे सुन्नत सां कोई वास्तो कोन्हे। शादी जी दावत जे लाइ शादी कार्डनि जो एहतिमाम कयो थो वञे। जीअं ज़ुबान सां दावत ॾियणु जाइज़ आहे, तीअं तहरीरी दावत ॾियणु बि जाइज़ आहे। 100 रुपए जो कार्ड आहे, 50 रुपए जो कार्ड आहे, इहो इसराफ आहे। ऐं जेके अजायो ख़र्च था कनि, इहे शैतान जा भाइर आहिनि। सादगी अपनायो। सैयद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे सादगी अपनाइण जो हुकुम ॾिनो आहे। बुकीअ जूं रस्मूं, शरीयत में बुकी जो को तसव्वुर कोन्हे। ये सब हिंदुनि जूं रस्मूं आहिनि। पंहिंजो पाण खे बचायो। वनवाह जो एहतिमाम, माई खे बंदि करे विहारे छॾियो कोठी में 7 ॾींहं, तक नज़र न लॻेसि। शरीयत में जो को तसव्वुर कोन्हे। ऐं उन खां बाद में वरी शादी वारी राति घोट ईंदो त वरी मोड़ ॿधंदसि, वरी ठिकरी भञंदो, वरी उखरी ते विहारींदसि। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो सज्जिद काइनात जे सुन्नत सां को ताल्लुक कोन्हे। वरी शादी जे मरहले ते टक्कर हणाईंदा आहिनि। माइनि खे, मर्दनि खे, घोट कुंवार खे टक्कर हणाईंदा। टक्कर हणण जो बि शरीयत में को तसव्वुर कोन्हे। अबो बि अचे, भाऊ बि अचे, बाबो बि अचे, चाचो बि अचे, बेपर्दगी बि थिए थी। इन्हनि ॻाल्हियुनि खां पंहिंजो पाण खे बचायो। जनाब नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन धारिन औरतुनि ते नज़र करण वारे मर्द ते बि लानत कई आहे। ऐं पैगंबर साईं जन उन औरत ते बि लानत कई आहे जेका औरत धारे मर्द ते नज़र करे। ऐं शादियुनि में घणो करे बेपर्दगी थिए थी। पर्दे जो मुकम्मल इहतिमाम कयो। तव्हांजी निस्बत यहूदिन, नसारन, हिंदुन, सिखन, मारेचन सां कान्हे। ख़ुदा जे ज़ात जो कसम, मुंहिंजी अम्मा तुंहिंजी निस्बत जनाब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात गिरामी सां आहे। उन खां सवाइ रक़्सो सुरूद जूं महफ़िलियूं, बाक़ायदा शादीअ जे कार्ड में लिखनि था रंग ऐं राग जी महफ़िल। चङा भला नेक निमाज़ी दीनदार बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त 2 आवाज़नि ते अल्लाह जी लानत आहे। हिकु गाने जे आवाज़ ते, ॿियो पिटके ऐं पार जे आवाज़ ते। घणो करे का फोतगी थी वञे त पोइ घरनि में रोज राड़ो थी थो वञे। ज़िंदगी त अल्लाह जे हथनि में आहे। आख़िरी ॻाल्हि इहा बि अर्ज़ कयां, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जंहिं माईअ जा 3 ॿार सांदह मरी विया ऐं इन औरत सब्र कयो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे इन बानीअ जे सब्र करण जे करे इन जे बदन जे मथां जहन्नम जे बाहि खे हराम थो करे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे हिन इज्तिमा खे मंज़ूर मक़बूल फरमाए। मां जेको चुम अल्लाह तबारक व तआला क़बूल फरमाए। दुरूद शरीफ पढ़ो, दुआ करो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा अंतस सलाम व मिनकस सलाम व इलैका यरजिउस सलाम। हय्यिना रब्बना बिस्सलाम व अदखिलना दारस सलाम। तबारकत रब्बना व तआलैत या ज़ल जलाल वल इकराम। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वह्हाब। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वह्हाब। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल अफ़्व वल आफ़ियह वल मुआफ़ात अद-दाइमत फ़िद दीन वद दुनिया वल आख़िरह। या अल्लाह से असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा, असांजे ख़ताउनि खे दरगुज़र फरमा, ॿिन्ही जहाननि जूं भलायूं ऐं चङायूं नसीब फरमा। या अल्लाह असांजे मर्दनि ते रहम कर, असांजे औरतुनि ते रहम कर, असांजे नंढनि ते रहम कर, असांजे वॾनि ते रहम कर। या अल्लाह असांजे अमरनि भेंडुनि ऐं न्याणियुनि ते रहम कर। या अल्लाह असांजे झुॻनि खे क़ुर्आन जे बरकत सां आबाद फरमा।
یا اللہ جے کہ تنجو بانیوں نے اجتماع میں آیو ہیں تم سبنی بانیوں کی حاضری کے منظور و مقبول فرما جے کہ تنجا بانا ہیں اجتماع میں آیا ہیں سبنی کی حاضری کے منظور و مقبول فرما یا اللہ سانجے مردن کی قیامت جے رہاڑے سید کائنات صلی اللہ علیہ وسلم جے پرچم جو سایو نصیب فرما یا اللہ سانجے امرن بھینڈن اے نیانن کے بھی میدان قیامت میں سید کائنات صلی اللہ علیہ وسلم جے پرچم جو سایو نصیب فرما یا اللہ سانجے مردن کے غیرتیں عورتن کے حیا نصیب فرما یا اللہ سانجے مردن کے غیرتیں عورتن کے حیا نصیب فرما یا اللہ سانجے گھرن کے برائن کھا پاک فرما یا اللہ سانجے جھگن کے بدکارن کھا پاک فرما یا اللہ سانجے امرن بھینن اے نیانن کے قرآن اے سنت جے احکامات جے مطابق زندگین جے گزارن جی توفیق عطا فرما یا اللہ اسانجے امرن بھینن اے نیانن کے حضرت اما خدیجہ حضرت اما عائشہ حضرت اما زینب حضرت رقیہ حضرت ام کلثوم اے حضرت فاطمہ الزہرا رضی اللہ تعالی عنہا جے زندگین کے مشعل راہ بنائن جی توفیق عطا فرما یا اللہ قیامت جے دہاڑے اساں کے جہنم جے عذاب کھا بچا یا اللہ اساں کے قبر جے سختی کھا بچا یا اللہ بنی جہانن جو بھلائیوں اے چنگائیوں نصیب فرما یا اللہ اساں کے خالی ہتھن کے پھنجے مہربانی سا منظور و مقبول فرما اللهم ارزقنا ایمانا کاملا ورزقا واسعا وحلالا طیبا وتوبة نصوحا وقلبا خاشعا ولسانا ذاکرا وعملا متقبلا اللهم ارزقنا توبة قبل الموت وراحة عند الموت ومغفرة بعد الموت والفوز بالجنة والنجاة من النار اللهم ربنا لا تدع لنا ذنبا إلا غفرته ولا هما إلا فرجته ولا دينا إلا قضيته ولا مريضا إلا شفيته ولا مجاهدا في سبيلك إلا نصرته يا أرحم الراحمين اللهم نذر قلوبنا بالقرآن وزين أخلاقنا بالقرآن واجعله لنا إماما ونورا وهدى ورحمة اللهم ذكرنا منه ما نسينا وعلمنا منه ما جهلنا وارزقنا تلاوته آناء الليل وآناء النهار واجعله لنا حجة يا رب العالمين ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين برحمتك يا أرحم الراحمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم